ज़हर ज़िंदगिया। रबन घणी जो फ़ैसिलो मुझे खिलाफ थियो आ, सजी बिरादरी जे सामूं मूंखे ॾोहारी ठहिराए वियो आ। तव्हांखे मुंहिंजे किरदार जी चङी तरह ख़बर आहे त मां अहिड़ी छछोरी ऐं कीरियल हरकत कॾहिं बि न आहियां कंदो। असां त ॿुधो आहे त रबन वारा सुभाणे तुंहिंजी भेण सां मंगणो करण अचनि था। हाँ सोटरा, सही ॿुधो अथव। गुलाम, पर मां चाहियां थो त तूं पंहिंजी भेण जो संग मुंहिंजे भाउ लुकमान खे ॾे। ओठे वारनि अदीअ जो संग घुरियो आहे लुकमान जे लाइ पूरनि 5 लखनि में। खुदा जी मार पवे निभागन के पहिरियां केॾा मरी विया हुआ। पहिरियां ॻाल्हि कनि हा न, पर हाणे त रिश्तो पक्को थी वियो। सुभाणे शाम त मंगणो बि आहे। पैसो अहिड़ी बुरी बला आहे न, पीउ ऐं पुट खे बि विड़ाए विझंदो। इन्ही गुलाम छोरे सॼी ज़िंदगी बुखनि ते गुज़ारी आहे। जेकॾहिं सुभाणे मुंहिंजे दर ते मंगण जे लाइ आया, ओए बाबा वॾो गंदो थींदई। अरे छोरा, तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न आहे थियो? सॾ हलाए छॾियो असां। ॾिसां त इहा रब वारा मुंहिंजे दर ते ॼञ वठी कीअं था अचनि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।